फला हादिय लह वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह वनशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन वअला रब्बिहिम यतवक्कलून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम मुझा प्यारा भाईरो, कलन जी जमात इलाके जा ईमानदार मुसलमान हो। अल्लाह साईं जे मुक़द्दस कलाम जहाँ जेके आयतूं तिलावत कयूं हन, अल्लाह से उन्हनि में मोमिनन जी तारीफ़ कई है। पक मोमिन असां ही आहियूं, कलमो असां वटि आहे। अक़ीदो बि तौहीद वारो आहे, मुशरिक जो तो वेलियो ही ना है। तौहीद वारो अक़ीदो बि असां वटि आहे। अल्हम्दुलिल्लाह, खौफ़ खुदा असां वटि मौजूद आहे। बाक़ी ईअं त हदीसन में ही ना है त मोमिन गुनाहगार न हूंदो आहे, बिल्कुलु मलाइकनि वांगुरु पाक हूंदो आहे। हर मुसलमान में ऐब गुनाह सब ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर मुसलमान जॾहिं माफ़ी वठंदो आहे, अल्लाह उनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे, पोइ अल्लाह से उन जा गुनाह माफ़ फरमाईंदो। उहो बानो अल्लाह के ॾाढो प्यारो आहे जो ग़लती करे वरी माफ़ी वठे। सेमू को गुनाह थियो, सेमू को ही गलती थी वई, माना अल्लाह जो खौफ आहे तॾहिं तो खुदा के तो याद करे। पोइ जॾहिं बानो झुकी पवंदो आहे, अल्लाह जे दर ते हथ खणंदो आहे, अल्लाह साईं जो वाइदो थियल आहे त मां सभु गुनाह माफ़ करे छॾींदुमि। अल्लाह से फरमाया तो भले जे पकड़ियांव, अज़ाब कयांव, सज़ा ॾियांव, कब्रन में अज़ाब कयांव, क़यामत ॾींहुं अज़ाब कयांव, तो मां खुदा के हथ छा ईंदो?
ता तो कमजोर आयो मां सब कुछ करे सका तो डाढी जात एकड़ो पहलवान मुड़स नंढे बार के जो कुटे सगीर बार के दसे ए चवे तो मां से तो किए तो कुटिया से सगीर बार रड़ियों कंदो होते इयो नी जी पहलवानी इनी में ना है असी आयूं नंढे बार का भी कमजोर अल्लाह सही असा के जो कुटे मारे सटे या मौत मल या कब्र में अल्लाह से अग में ही रस्ता साफ करे दिना हिन जे गलती थी वने तो औरते अचो माडे अचो मुंजा नाला तो याद अथव मां अल्लाह भी आया रब भी आया मालिक भी आया रहमान भी आया रहीम भी आया सब जाती नाला सिफाती नाला मुझा वठंदा रहो काथे न काथे मुके रहम इंदो 50 साल जा गुनाह भी माफ करे छड़ी माफी न दे हा वो तो सब नुकसान वो तो जन्नत जो आसरो ही न होजे जे माफी न दे और अल्लाह से फरमाए जरी मां आया ही रहमान तो रहम न कया तो रहमान छाजो गफूर केरा बाबा जे माफी न दिया तो गफूर छाजो चेबो ना यार आए तो सखी अज छाजो सखी जो कमा कुछ न कुछ दे थोरो दे घणो दे पर दे सफा जो मुठ बंद करे पो मयार दींदस मानू यार होए तो सखी अज तो के छा थो आ रब तू तो रहमान आही किए तो असा के अजाब करे सजाऊं दे असा तो कुछ ना हूं पर जेके बनी इसराइल ये गुनाह जा वाक्या अचन था हदीसन में अचन था अल्लाह जी जायो कसमा वो जेके ओडे नी सौदा न तो चौदा इंशाअल्लाह पेने सुजदे में इंशाअल्लाह खुदा माफी दी एडा वडा गुनाहगार में माफी वठी ए कब्र त एकड़ो मुस्तकिल जहान एकड़ा मानू त कब्र में एडा खुश थींदा चंदा जान छुट्टी इन दुनिया मो जहान मो रोज गणतिन में दुखन में हिते त सुकून वाली जिंदगी है कब्र इया त ना है जे कोन दर वने के सटा कुटी है इया ना है रब रहमाना जमीन जे मथों पे रहमाना था अंदर पे रहमाना था क़यामत री पे रहमान लेकिन अल्लाह से दुनिया के समझाए तो मुको माफी घुरंदा रहो भले ही भी आयत कुरान में आए है ना कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह कुरान है या ना मुझे रहमत का ना उम्मीद पान मालिक तो चवे को मौलवी चवे हा को पीर चवे हा खुद तो पान रब फरमाए तो मुझा सोहना गुनाहगारन के ए मुझे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां अल्लाह सही जे सामो बीठो तुम क़यामत दी सिर्फ गुनाहगार उम्मत ला बीठो तुम जेको पकड़बो मां छड़ाईंदो जेको पकड़बो मां छड़ाईंदो ब्या नबी हुंदा परे हुजूर सामो हुंदो जेको वींदो रब साईं दे बे तो वींदो जेको मोटंदो बे तो मोटंदो पर जेकने को पकड़बो हुजूर साईं जो सामो जो टपंदो उम्मती हुजूर जो जरूर हुंदो अल्लाह जो नबी पान शफात फरमाईंदो भला अल्लाह जो रोई थव तवा रोज वाइज बुधायो का नई गाल काने जो वाइज ता बुधो कुरान में पढ़दा हो वल सौफ योती का रब्बुका फतरजा कयास बेरो की में माना और समझ में नहीं दव ना अल्लाह जो कुरान तो फरमाए तो देर ना है मुझा महबूबा वल सौफा देर इन्हीं कम में न थी सोना ही हो तो सा वायदो आ तो के मां राजी रखंदस तो के मां साहबा ता पुछन या रसूल अल्लाह तवा के मकाम महमूदा मिलंदो तवा मथे हुंदो ताजा दर्जा बुलंद हुंदा उते बियो कोई न हुंदो एडो मुल्क तवा के मिलंदो तवा खुश थींदो फरमाई न न न मां जन्नत जे के भी तबके में खुश न हुंदो में एकड़ी शर्त समा मोहम्मद खुश थींदो में जड़ी मां जी सजी उम्मत जन्नत पुजे त मां मोहम्मद खुश थिया मुझी सजी उम्मत जन्नत तौहीद परस्त उही वींदा तौहीद परस्तन के लोडो इंशाअल्लाह नहीं ही गुनाह ने हथ पे रब दिना है रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति बई गालियों आयूं
रब दुनिया में सोहनी दी आखिरत में भी इज्जत दी जाए रब बेइज्जतो न कजाए ज़लील ख़ार न कजाए जड़ी बानो हथ खणंदो आ ए हथ रब के डाडा वणदा आहिन ई जुमला भी अल्लाह के डाडा वणदा पर एकड़ा मानू वरे सुजदे में किरी पवंदा आहिन रब के सडींदा आहिन अल्लाह घोड़ा रे सुजदे में चए तो सुभान रब्बियल आला अल्लाह तू पाक आई अबा सभिनि जो अकीदो आहे अल्लाह असां पाक न आहियूं असां ऐबदार आहियूं अल्लाह इंशाअल्लाह असां के भी पाक बणाई बानो सुजदे में पयो अल्लाह जी पाकाई तो बयान करे अल्लाह से फरमाए बाना गाल बुधो तू अकेलो कुंडली में घोड़ा हार मां अकेलो तू अकेलो पोठांदा से मिनट में देर कान थींदी घणन जे विच में रोन मानुन के पान के देखार न त मां गुनाहगार एकड़ो मौलवी पे वाइज़ो करे हजरत मौलाना अब्दुल गफूर टावरी साहब जियरा तवा डिठा ले नठो मौलवी मोहम्मद ईसा सावर जो माइटो वडो आलिम वडन आलिमन जो उस्ताद हो मौलाना मोहम्मद ईसा पांजो टावरी साहब वडो आलिम हो मौलवी मोहम्मद ईसा वारन जो माइट वो वाइज़ पे करे थे दोस्तों कम से कम 20 साल 25 साल थिया ने गाल के 25 साल थिया हुंदा चे दोस्तों जे कने ता मुजा गुनाह दिसो न तुनाली बंदूक भरे मुके हणो और मौलाना अब्दुल गफूर साहब तो बैठो न सब बैठा से चे पुछो अथई केड़ो गुनाह क्यों थी यो बंदूका तो के हणदा वा तो लह कुरानी अरे एडो दो यारी है तो वाइज छो तो करे अरे रब के बुधाए ना मानुन के छो तो बुधाई हाने जो मां वतन तो पंहिंजा ऐब खोलींदो वता छा तव्हांजे हथ में कुछ आहे छा सही तव्हां मूंखे माफ़ी ॾेई सघंदो पर जे उन्ही जे साम्हूं पगोड़ा हारियां तो जिंदगी जा गुनाह माफ़ अल्लाह जो कुरान गवाह है ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह पढ़ो इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ ज़ुनूब ज़ंबकुम वरतला गुनाह 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 यग़फिर चेबो माफ़ी के जमीआ माना हिए कयो समझो था कि न शिरक जी बीमारी न हो जाई पराओ हक खादल न हो जाई पराओ कर्ज न हो जाई पान मोहर जाई बाकी अल्लाह जे के गुनाह है ना अल्लाह फरमाए मुके वरी सभिन जे माफ़ी ते डाडो खुश थींदो हां राज़ी थींदो हां जड़ी माफ़ी दींदो हां तो सब गुनाह माफ़ कंदो असां कुछ माफ़ कंदाऊं कुछ छडींदाऊं कुंडली में हुजे फातल हुजे इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अल्लाह से फरमाए यौम नदू कुल्ल उनासिम बिमामिहिम फमन ऊतिया किताबहु बियमीनिही फौलाक यक़रऊन किताबहुम वला युज़लमून फतीला अल्लाह फरमाए क़यामत री ज़रूर हूंदव कपड़ा न हूंदव मोतबरी न हूंदव हर कंहिंखे पंहिंजी गिणती हूंदी केॾो बि पाक हुजे गुनाहनि खां पर क़यामत री रोईंदो गुड़ारींदो हे मता के गुनाह रहियल हुजनि यार साम्हूं जहन्नम आ होॾो जन्नत आ अल्लाह करे मां बि जन्नत वञा जे हीअं वेंदुमि त सड़जी वेंदुमि बर्बाद थींदुमि अल्लाह जो क़ुरान तो फरमाए यौम नदू कुल्ल उनासिम बिमामिहिम फमन ऊतिय किताबहु बियमीनिही फौलाक यक़रऊन किताबहुम वला युज़लमून फतीला अल्लाह से फरमाए क़यामत री हर कंहिंखे सड़ो थींदो हर कंहिंखे सड़ो थींदो पर जैसा दुनिया में गॾो हुयो जे माहौल में रह पयो जैसा तुन जी दोस्ती हुई जैन सां गॾु वेंदो हो जंहिंजे घुमण में मज़ो न कींदो हो जंहिंजी कचारी में के मज़ो ईंदो हो जाते वेहंदे न के मज़ो ईंदो हो क़यामत री उन्हनि सां गॾु बीठो हूंदो नमाज़न सां गॾु हूंदे हिते हुते बि नमाज़ ज़िक्र अज़कार वारनि सां गॾु आहे त उते बि ज़िक्र जा धूड़ा हूंदा जहिड़नि चङनि सां तुंहिंजी दोस्ती हूंदी उन्हनि सां गॾु आख़िरी वायद ॿुधो कलमे वारो अॼु त कपड़नि में ढकिया पिया आहियूं
कपड़न जंदर मुझे ऐबन जी तव्हां के खबर ना है, हाजी जे ऐबन जी कंहिंखे खबर ना है, पान के पतो आ हर के जेके वेठा आहियूं, लेकिन अल्लाह सभिनि के सुञाणे थो। अल्लाह फरमाए बाना देर न कर, ॾींहं त थोड़ा थी, छो ईअं घुमंदो तो ते बेपरवाह थी, जल्दी आ जिंदगी तुंहिंजी थोड़ी आ। अल्लाह मौक़ो ॾींदो आ, बानो जॾहिं सुरींदो अल्लाह फरमाए थो ॾींहं थोड़ा थी, मां खुदा के खबर आ तुंहिंजी जिंदगी तमाम थोड़ी आ, मां खुदा के खबर आ। माफी वठो थी, जल्दी वठ, देर न कर, सोच न कर तञा जी रहंदुम, जे अॼु ॾींहं जो मौक़ो मिलियो थी आ मुझे घर में गोड़ा बहार तूं जिंदगी जा गुनाह माफ कया तो असांखे त काई खबर न आहे। अल्लाह जॾो ई तो मस्जिद में वेठा आहियो, इहा खबर हुजे सुभाणे मां मर्द में मां चवां थो त मस्जिद खां निकिरूं ई, ये हर कंहिंखे इहा खबर पवे न तो सुभाणे मुंहिंजो मौत आ, एॾो रोईंदो, एॾा सुजदा कंदो, एतिरियूं नमाज़ूं पढ़ंदो, ॾींहं उहो सॼो ॾींहुं मस्जिद में पियो हूंदो, वेठो क़ुरान पढ़ंदो, पर अल्लाह सां इहा शइ मख़फ़ी रखी आहे, पर अल्लाह खे हर कंहिंजी खबर, तंहिं करे असांखे खबर न आहे। अल्लाह से फरमाई यौम नदउ कुल्ल उनासिम बिमामिम फमन ऊतिय किताबहु बियमीनिही। अल्लाह जो कुरान ऐलान कर फरमाए थो, अल्लाह फरमाए क़यामत नी पांजो किताब हथ में मिलंदुई, पो तो के किताब पांजो पढ़नो पवंदो। कुर्बान वने सब सजे न आया है और खबे न आयो, मेरी वे अदा छा कयूं, गाल समझो कलमे वारो। अल्लाह जो कुरान तो फरमाए, अल्लाह से फरमायो पो पांजो किताब तो के पढ़नो पवंदो, तम किताब में छा छा किरदार अदा कया आहिनि। अल्लाह फरमाए हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, तव्हां ज़ुल्म कंदा आहियो, पर मां ज़ुल्म खां पाक, मां कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहियां। वला युज़लमून फतीला, ऐं खाक जी खोकड़ी जे विच में सनो पर्दो हूंदो आहे। अल्लाह फरमाए मां एतिरो बि ज़ुल्म न कंदो आहियां, तव्हां ज़ालिम आहियो, तव्हां ज़्यादती कंदा आहियो, कबीरा गुनाह करे फ़खुर कंदा आहियो, पीउ मां जी नाफ़रमानी करे फ़खुर कंदा आहियो, पाड़े वारनि खे ईज़ा ईंदे फ़खुर कंदा आहियो, पाण खे ॾाढो समझी फ़खुर कंदा आहियो, ॿियनि खे कमज़ोर समझी फ़खुर कंदा आहियो। अल्लाह फरमाए थो मां कंहिंसां ज़्यादती न कंदो आहियां, मां कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहियां, माफ़ी ॾींदे मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां, जेको ईंदो आहे मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां, जेको माफ़ी वठण ईंदो आहे मां ख़ुशि थींदो आहियां, बगोड़ा हारींदो आहे मां ख़ुशि थींदो आहियां, हथ खणंदो आहियां त मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। जे गुम थियल ॿार पीउ मां खां निकिरी वञे 6 महीना साल, वरी मोटी अचे, मिठाइयूं विराबियूं आहिनि, ख़ैरातूं कबियूं, देगियूं चाढ़बियूं आहिनि। अल्लाह फरमाए बाना जे मस्जिद को परियां त गुम थियो आहियां, बेनमाज़ियां त गुम थियो आहियां, कुरान के पुठी ॾिनो थी गुम थियो आहियां, 10 सालनि खां पोइ मोटी आ, मां खुदा बि ॾाढो ख़ुशि थी करे आहे तुंहिंजा गुनाह माफ़ करे तोखे मां जन्नत ॾींदो। बेनमाज़ी गुम थियल आहे, अल्लाह कंदो इंशाअल्लाह, चो नमाज़ूं पढ़ंदासीं, ईंदासीं वाइज़ में हाजी साहब वेठा हूंदा, असां कई पोड़ा असांजी ज़िंदगी में ॼाण वियासीं, हिते ईंदासीं तव्हांजा वॾा बि जीअरा हूंदा, असां वेठा हूंदा, वो भी सब हाले शरीफ जा फकीर मुरीद अल्लाह जे जिक्र सां उन जी ज़बान आली हुंदी ही, अखिन मां गोड़ा गाड़ींदा हा, दुआउनि जा शौकीन हूंदा हा, जिक्र अज़कार जा शौकीन हूंदा हा, व ज़ाकिरीन अल्लाह कसीर व ज़ाकिरात। अल्लाह फरमाए जेको ज़ाकिर बानो हुंदो आ, ज्यादा जिक्र कंदो आ, वो बानो मूंखे ॾाढो वणंदो आ, अहिड़े ज़ाकिर खे मां कॾहिं बि तकलीफ़ न ॾींदो आहियां। इन्ही जे लाइ त क़ब्र में बि जन्नत जा बिस्तरा विछायल हो, जेको सुकून के कब्र में आ ना, तुझे बंगले में ना है, के बिल्डिंग में मज़ो ना है, जेको कब्र में सुकून कमाए तो उहे वया। हाणे उन्हनि जे लाइ गोड़ा न हारियो, उन्हनि त कमायो, हाणे पंहिंजे लाइ गोड़ा हार त अल्लाह मूंखे माफ़ी ॾे, मूंखे बि इहो ई रस्तो वठाए ॾे, मूंखे बि पंहिंजे घर खां परे न करे, मुंहिंजी ज़बान में अल्लाह जे ज़िक्र में हमेशह हाली हुजे, मुंहिंजे अखियुनि मां गोड़ा वहंदा वतन, मुंहिंजे दिलि जी सफ़ाई हुजे, दिलि में कारा दाग न हुजनि, गुनाहनि खां बची वञा, पाण खे बचाए छॾियां। रब काबा जो कसम आहे, तुंहिंजे लाइ क़ब्र में जन्नत जो बाग़ आहे, क़यामत ॾींहुं खिलंदे खिलंदे जन्नत में हलियो।
अल्लाह तव्हां खे आबाद करे, अल्लाह तव्हांजे ॻोठ खे आबाद करे, अल्लाह तव्हांजे शहर खे आबाद करे। औलाद साले जो कम इहो ई हूंदो आहे जो पीउ मां खे यादि कंदा आहिनि, ख़ैरातनि जे ज़रिए, जलसनि जे ज़रिए, दुआउनि जे ज़रिए। ॿियो हू न बनी घुरनि, न तव्हांखे कमरो घुरनि, न तव्हांखे खट घुरनि। जेका पंहिंजी खट आहिनि उहे बि तव्हांखे ॾेई विया, बिस्तरा बि तव्हांखे ॾेई विया, मिल्कियत मां बि हथ पटे विया, काई शइ पंहिंजे लाइ उन्हनि रखियो, हिकिड़ी ॿकरी बि पंहिंजे खाते ते कोन कयूं, सभु औलाद खे ॾिनऊं। औलाद जे मथां ज़िमेदारी आहे, जेसिताईं ज़िंदगी आहे पीउ मां खे विसारनि न, पर इन सुठे अमल सां यादि कनि, चङे किरदार सां यादि कनि, अल्लाह जो क़ुरान पढ़ी ख़त्मा ॾियनि, ख़ैर ख़ैरातूं करे ख़त्मा ॾियनि, वाइज़नि जे शक्ल में ख़त्मा ॾियनि। इंशाअल्लाह क़यामत ॾींहुं पीउ मां औलाद खे भाकुर पए चवंदा, पुट तव्हांजे करे असांखे वॾो फ़ाइदो पियो, तव्हां जेके दुआऊं घुरंदा हुयव उहो क़ब्र में असांखे दुआउनि जो नतीजो मिलंदो हो, काई तकलीफ़ न हूंदी ही, काई परेशानी न ही, तव्हांजे ख़ैर ख़ैरातनि जे करे, तव्हांजे दीनी रिश्ते जे करे असां क़ब्र में सुख जो साह खयोंसीं। हाणे क़यामत ॾींहुं बि अचो गॾिजी करे, अल्लाह राज़ी आहे, अॼु जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, रब काबा जो कसम आहे, पैगंबर हौज़े कौसर में प्यालो पियारे थ्रू जन्नत ॾे वठी हलंदो। ये ज़िक्र जा विर्द जन्नत में हूंदा, पूरी ज़िंदगी जन्नत में ऐश ऐश ऐश। अल्लाह तव्हां असांखे दीनदार बणाए। मेहनतुल्लाह छा नियत आहे, इरादो करो, उथार को घोड़ा पंहिंजा बिहार, को जिन्हनि क़ुरान जा बि घोड़ा हारजनि त खीसे में हथ विझनि।